गंबड़ भरिसां टंडो मस्ती थाणे जी हद में बदमनी चोरी मामूल बढ़जी वियो। ड्रब मेरशाह भरिसां ॻोठ वडेर मोहम्मद साबिल में गुज़िरियल रात नामालूम चोर मस्जिद गौसिया मां बैटरी ऐं यूपीएस लाउड स्पीकर चोरी करे फरार थी विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ ॻोठाणनि कामरेड हफ़ीज़ उॼाण ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल रात नामालूम चोर मस्जिद गौसिया मां बैटरी ऐं यूपीएस ऐं लाउड स्पीकर जी माइक चोरी करे फरार थी विया आहिनि। हुननि चयो त हू हुन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदा। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे। टंडो हैदर में एसटीपी ऐं ॻोठाणनि पारां मंशियात ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। पबण थाणे जी हद टंडे हैदर ऐं भरपास वारे इलाक़नि में सरेआम पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ मंशियात ख़िलाफ़ टंडे हैदर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ एसटीपी अॻवान अब्दुल शकूर परिहाड़े ॿिनि चयो त मंशियात सबबि नौजवान तबाह थी रहिया आहिनि। हाई कोर्ट सिंध हिन शइ खे बंदि कयो आहे ऐं हुकूमत पाकिस्तान चवे थी त मैनपुरी न हलणु खपे, पर उन जे बावजूदि बि हिते जा जिनजे सरपरस्ती में हले पई उहा सरपरस्ती हिते जा उहे ई इदारा करे रहिया आहिनि जेके इदारा हिन क़ौम जा मुआफ़िज़ आहिनि। असां उन्हनि इदारनि खे चैलेंज था करियूं त टंडे हैदर में असांखे का बुराई न खपे ऐं जेकॾहिं जेका बि बुराई हली आहे त असां उन ज़िम्मेवारनि जे ॻिचे में हथु विझंदासीं त असां माण्हुनि खे मैनपुरी गुटको ऐं जेको आहे मंशात ऐं फाश ते आॾा टंडे हैदर मां बंदि कया वञनि, न त असीं कानूनी जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। नए नस्ल नंढे ॿारनि जे लाइ तबाही आहे ऐं औरतूं मर्द हिन में ख़िलाफ़ थी चुका आहिनि। तमामु सख़्तु बीमारियूं थी चुकियूं आहिनि। हिन में कैंसर आहे, इलाही के बीमारियूं आहिनि। ॿार यंग खाइनि था, हाली शौक़ में खाइनि था, पोइ आख़िर में पछताईंदा आहिनि। असां हुकूमत खे अपील था कयूं, हीअ जेको हिते जो एसएचओ पुलिस आहे मंत्री वठी करे इनखे हलाइनि था ऐं बराए महिरबानी इनखे बंदि करायो वञे, असांजी अपील आहे। कुझु बि कोन थी करे पार्टीअ ते हलायो था मंत्री, केतिरा वीचारा मरी विया आहिनि, मानी खाई था सघनि, अञा बीमार पिया आहिनि। अॻवान मुताबिक़ त टंडो हैदर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में सरेआम पबण ऐं टंडो हैदर पुलिस जी सरपरस्ती में वखर वांगुरु विकामंदड़ मंशियात गुटके मैनपुरी ऐं ॿियनि समाजी ब्रांड खे फौरी तौर ते बंदि करायो वञे। ज़िले खैरपुर जे नालेवार सहाफ़ी साबित के ज़िंदगी जा 35 साल खां वधीक अर्पींदड़ मरहूम ग़ुलाम हसन तमरानी जी 80 वर्सी तक़रीब प्रेस क्लब पारां इंडस मॉडल स्कूल कुंभ में कोठाई वई। तक़रीब खे सिंधी अदबी संघ जे अॻूणी मरकज़ी सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल, ट्रांसपोर्ट सखर रीजन जे सदर हाजी अमान तमरानी, अवामी जमहूरी पार्टी जे अॻूणी मरकज़ी सदर करम हुसैन वसाण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मरहूम ग़ुलाम हसन तमरानी तालके कोटड़ी जी सहाफ़त में हिकु वॾो नालो हो, जंहिं पंहिंजी हयाती जा 35 साल सहाफ़त कया पिया। संदसि कलम हमेशह हक़ सच लाइ ऐं ग़रीबनि जो आवाज़ बणियो। सखर में सेप्को जे चीफ मोहम्मद सलीम जी हुकूमत खैरपुर शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कुंडा लॻाईंदड़ बिजली जे बिल अदा न कंदड़नि ख़िलाफ़ शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि पंजहटी महला, डुबर महला, ओस्ता गाही ऐं ॿियनि इलाक़नि में वॾे पैमाने ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन जी अॻवानी एसडीओ ऑपरेशन रहीमबख्श फुलपोट कई, जंहिंमें सेप्को अमलदारनि लेबर वॾे तादाद में हिसो वरितो। हुन दौरान शहरनि पारां मुज़ाहमत जे बावजूदि ऑपरेशन मुकमल करे गैर ज़रूरी तारूं ऐं पीवीसी लाइ सरकारी ख़ज़ाने जे खाते में जमा कराया विया। इन मौक़े ते एसडीओ ऑपरेशन खैरपुर रहीमबख्श फुलपोट आवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि बार तंबीह कई, जंहिंखां पोइ बि शहरी न मुड़िया, जंहिं करे मजबूर थी खेनि कार्रवाई करणी पई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।